तमाम क़िस्म जूं तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में। सलात सलाम मिली रसूल मथे ख़ासि आख़िर नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। रमज़ान मुबारक जा ॾींहं तमामु तेज़ीअ सां पां वटां हथा पंहिंजे हथे मां निकिरनि पिया, पां वटां मोकिलाइनि पिया। हक़ीक़त में ईअं पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं पां वटां ओछा पिया थियनि। मुस्तहार ज़िंदगीअ तंहिंजा ॾींहं रोज़ कटिजनि पिया। ही पाण इंतज़ारु कयो पिए जे रमज़ान अचे थो अचे थो अचे थो, चंद्र कॾहिं आहे त अॼु ॿियो ॾौं पण पां वटां मोकिलाए वेंदो। अने हिकिड़ी भलारी राति तंहिंजो इस्तक़बाल थींदो। अल्लाह मोमिन मथे वॾो अहसान कयईं, अज़ीम अहसान आहे, बल्कि कुल काइनात मथे उन जा बेशुमार अहसान आहिनि। भला ई केॾो अहसान चवाजे। हिकिड़ी राति जी महिनत 83 वरनि जो लाभ अने प्रॉफिट मजूरी मिली वञे, ही वॾो अहसान केतिरो चवाजे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असहाब रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन के साम्हूं पहिरीं उम्मतूं तंहिंजो किस्सो बयानु कयो अने हालात ॾसियो त उन खे अलाह एतिरी लंबी उमिरि ॾिने में, एतिरी लंबी उमिरि ॾिने में जे 500 700 800 अने 1000 वरे उन इबादतूं कयूं हुयूं। न आहे ईअं जो उनजी उमिरि लंबी हुई। उनजी इबादत जेतिरी उमिरि लंबी एतिरी इबादत वधारे। सहाबा किराम खे मन में अहिड़ी हसरत थी जे आहे काश असीं उन में जा हुआसीं अने असांखे एॾी लंबी उमिरि मिले हुई त असां पण एतिरी लंबी अने दृगी इबादत कई। 1000 वरे इबादत को मामूली न आहे। 700 वरे मिलिया, 700 वरे इबादत, उहे वॾा आबिद हुआ। ऐं असां वरी त 60 70 वरे जी उमिरि, इन मां 10-20 वरे बचपन में निकिरी विया। ऐं अमोक सहाबा किराम वॾी उमिरि में इस्लाम में आया। हाणे थोरी उमिरि मिले इन में असां वारी इबादत अने हुन इबादत जो जेकॾहिं मुआज़नो कयूं, मुक़ाबिलो कयूं त हू इबादत में आगड़ाई ऐं पाण वारी इबादत ऊची आहे। पर अल्लाह अरहमुर राहिमीन आहे। अल्लाह एहसान करे थो। अल्लाह खे इहा ॻाल्हि सहन न थी जे मुंहिंजा बाना दिलि में इहे तमन्ना रखंदा जे असांखे लंबी उमिरि मिले त असीं 1000 वरनि जी इबादत करे लाहियूं। अल्लाह मौक़ो ॾेई ॾिनई, तव्हांखे हिकिड़ो अहिड़ो मौक़ो ॾियां थो। उमिरि आंजी एतिरी ज हूंदी, पर थोरी उमिरि में वधारे आंखे लाभ मिली वेंदो। इबादत जो घणो लाभ मिली वेंदो। कहिड़ो लाभ मिली वेंदो? राति हिकिड़ी आंखे ॾेई ॾियां थो। इन राति जे अंदरि ऐं जे महिनत कंदा, जुस्तजू कंदा, इबादत कंदा त इहा राति अला करे क़ीमती आहे। अने इहा राति सारी ज़िंदगी में न, बल्कि हर वरे बार बार इहा राति तव्हांखे ॾींदुसि। वर ॾेई इहा राति ॾींदुसि हर वरे। अहिड़ो न आहे जे ख़ाली माण्हूअ लाइ ॾूसियूं माण्हू मरे इन इबादत में शरीक अने इन तोहफ़े में शामिल आहे। अल्लाह क़ुरान रमज़ान में नाज़िल कए, शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। रमज़ान में नाज़िल थियो, पर रमज़ान में कॾहिं नाज़िल थियो, कीअं नाज़िल थियो, तंहिंजी वज़ाहत आहे। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारकतिन
मुबारक रात में नाज़िल कयो। हाणे मुबारक रात आहे कई, इहा उहा रात आहे जंहिं रात जो आंखे अने मूंखे इंतज़ारु हो, हर मोमिन खे इंतज़ारु हो, हर ईमान वारो उन रात जी वाट नारे वेठो आहे जे हर सूरत में इन रात जो तोहफ़ो मूंखे क़बूल क़बूल क़बूल। बीमार सीमार आहे पण क़बूल, औरत नंढो ॿार बचो पण क़बूल क़बूल, इन रात जी इबादत क़बूल कई। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, बेशक क़ुरान क़द्र वारी रात में नाज़िल कयो। 3 आयतूं आंखे साम्हूं आ वयूं। शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, पुत्र दरवाज़ो खोले छॾियो, तकलीफ़ थी थी। शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, रमज़ानुल मुबारक जो उहो महीनो आहे जंहिंमें क़ुरान नाज़िल थियो। आयो फिक्स रमज़ान जो महीनो, वरी आयत ॿई, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारकतिन। अल्लाह फरमाए थो मुबारक रात जे अंदरि मूं इहो क़ुरान नाज़िल कयो। इहो मुबारक रात कई 3 आयत, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, बेशक मूं क़द्र वारी रात में क़ुरान खे नाज़िल कयो। वमा अदराक मा लैलतुल क़द्र, ऐं पैगंबर आंखे हिकिड़ो इल्म आहे जी क़द्र वारी रात आहे केॾी? वमा अदराक मा लैलतुल क़द्र, मतिलबु इन जी शान वधी वई। लैलतुल क़द्र खैरुन मिन अल्फ शहर, इहा रात 1000 महीने जी इबादत खां बहितर थी करो थो। तनज़्ज़लुल मलाइका, तमाम फरिश्ता अने जिब्रील अलैहिस्सलाम नाज़िल थिए था। सलामुन, सलामती खड़ी अचे था। हे हत्ता मतलअल फज्र, तुलू फज्र सुधीअ सलामती सलामती सलामती। अॼु जॾहिं मग़रिब जो टाइम थींदो, सिज गुरूब थींदो, उनटाणे रात शुरू थी वेंदी। इफ़्तारी थी, रात शुरू थी वई। रात शुरू थी वई, क़द्र वारी रात जी हद अने मंज़िल अची वई। लिखियो पियो वेठो न रोड मथे, जे हिन जो विस्तार पूरो थियो, हिन जी हद पूरी थी, हिन जी हद चालू थी। अॼु मग़रिब जी अज़ान अचींदी, इन रात जी हद शुरू थी वेंदी, तंहिंजी सरहद में पाण दाख़िल थी वेंदासीं। अने सख़्तीअ सां इंतज़ारु आहे, भले अचे हीउ टाइम। हीउ टाइम पाण खे लाभ ॾींदो। बाग़ो बहार जो मौसम आहे। आख़िरत में इन जी क़द्र क़ीमत पाण खे ख़बर पवंदी जे केॾी क़ीमती रात आहे क़द्र वारी रात। क़द्र वारी रात कुल न चवाइजे थो। क़द्र अंदाज़ो, क़द्र इज़त एहतराम वारी। इन रात जे अंदरि वॾा वॾा अज़ीम साल भर जा मुंदा अने मामला, तंहिंजी तक़दीर तयारु थी थी। हालांकि तक़दीर त सारी इंसानियत जी दुनिया जी पहिरीं लिखजी जा चुकी आहे, पर लोहे महफ़ूज़ था वरी हेठि आसमानी दुनिया खे उॾी अची वञे थी। अथवा अल्लाह बहितर ॼाणे थो, आईंदा वरे में कुरो हादसात थींदा, कुरो वाक़ियात बनंदा, तंहिंजो अंदाज़ो तक़दीर अल्लाह लिखे थो। अने तक़दीर मथे ईमान लाज़िम आहे, बाक़ी ॿियो आगड़ पाछड़ जी बाक़ी कीअं ज़रूरत न आहे। क़द्र अने मंज़िलत वारी रात आहे, इन में क़ुरान नाज़िल थियो। क़ुरान जी बदौलत इहा रात क़द्र वारी रात बनी वई। क़द्र वारी रात आहे, इन रात जे अंदरि जिब्रील अलैहिस्सलाम इन ज़मीन ते अचे थो। जिब्रील तमाम फरिश्तनि जो सरदार हिन ज़मीन ते अचे थो। ज़मीन ते फेरा पियो ॾे, चकर पियो ॾिया जे कहिड़ो ज़मीन वारे जो क़ीमती मंज़र आहे, जंहिंखे अल्लाह अहिड़ी क़ीमती रात ॾिने। अने इन रात जी जुस्तजू में इबादत में लॻा पिया आहियूं। फरिश्तो पण अश पियो कंदो आहे पाण हिन जे इंसान जी इबादत मथे। क़द्र वारी रात आहे। क़द्र वारी रात एतिरे क़द्र वारी रात आहे जे हिकिड़ी रात जंहिंजी क़ीमत मुक़ाबिलो 1000
महीना पण न करे सघिया। 1000 महीना 83 वरे खां वधारे 83 वरे जी इबादत हिकिड़े पासे अने हिकिड़ी रात जी इबादत हिकिड़े पासे। आई टाइम अचे पियो, ई टाइम मोबाइल तंहिंजी डॉक्यूमेंट्री में मुस्लमानों न विञाइजा। ई टाइम रियाणी ते अने फालतू ॻाल्हि में न विञाइजा। इन रात में इबादत करे जी, इन रात के ॻोल्हा करे जी, तलाश करे जी। कद्र वारी रात अॻे अक़ीदो ई हो त ख़ाली 27 रात आहे। सही हदीसनि जे मुताबिक़ 6 ॾह जे अंदरि आहे। ई साफ़ थी वियो। हाणे 6 ॾह जेको रहियो तंहिंमां पण 21 जी रात 21वीं 23 25 27 ने 29 रात जी एॾी जेॾी क़ीमत आहे अने पाण उन रात जी इबादत कई वञे था। 5 राती आहिनि वरे में हिकिड़ी रात पाण खे मिले थी। अहिड़ा 20 वरे पाण खे मिली वञे था। 10 वरे मिली वञे 830 840 वरे तंहिंजी इबादत खां पण बहितर अने अहिड़ी इबादत जंहिंमें की गुनाह न थियो। हिकिड़ो इंसान हेॾा इबादत करे पियो अने ॾींहं जो ख़ताऊं थी पियूं, पर हू अहिड़ी रात 1000 महीने जी इबादत जंहिंमें सिर्फ़ु इबादत गुनाह ग़लती आहे न, त इहा रात ईअं हथां न विञायो। इहा रात ख़ुशि नसीब इंसान खे मिले थी। इहा रात भागसारी इंसान खे मिले थी। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको हिन रात थी महरूम थी वेंदो उहो वॾे मां वॾो महरूम हूंदो। एतिरे बदनसीब हूंदो, बदनसीब जो इंसान हूंदो जेको हिन रात जो लाभ कीन गिनी सघंदो। इन रात जो लाभ गिनाजे कीअं? वीचारा सुखी समझा माण्हू रहिया, उहो राति जो पोइ ॿिए खे जाॻाइला करे इंतज़ाम कई, चांहि पाणी जो इंतज़ाम कई, ॾाढ़ जो आंद्रे जो की न की साधन जे ॿियो न त मोटा त नथो जाॻाइजे त वीचारा ई था जाॻे। पर इबादत कुरो आहे हिन रात जी। पहिरीं इबादत जनरली इबादत तरावी नमाज रही, हिन में कीअं शक न आहे। तरावी जी फज़ीलत इन रात जी अलॻि। मन काम लैलतुल क़द्र ईमान व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको क़द्र वारी रात तरावी पढ़े थो, क़यामुल लैल करे थो, उनजा गुनाह माफ़ थी वेंदा। अने गुनाह माफ़ थिए त ॿियो खपे घुरो? पाण त खपे ई थो जे पाण वटि ढिग भुलूं थी वई, ख़ताऊं थी वई, कोताहियूं थी वई, ई ग़लतियूं माफ़ थिए। हिकिड़ो त ई कमु थी वियो। नंबर 2, जंहिंजी ताक़त होए अल्लाह जी रिज़ा ला करे रात में खपे उनटाणे नफ़िल पढ़े। रात जी इबादत नफ़िल पढ़े, नफ़िल अने नफ़िल आराम से पढ़े। ईअं न जे अॼु राति जो मूंखे 1000 रकातूं पढ़णियूं हुई अने ठूंगो ठूंगो ठलो ठूंगो क़बूल कयूं थी। आराम से रुकू, आराम से सजदो करे, दुआऊं ज़िक्रो अज़कार सही, पोइ भले सारी रात ई नफ़िल पढ़ंदो रहे। पोइ नफ़िल जे पढ़णु चाहे थो त सही तरीक़ो ई आहे, वितर बा जमात न पढ़े, वितर रात जी 6 रकात पढ़े। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रात जी आख़िरी नमाज वितर बनायो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकिड़ी रात में डबल वितर न आहिनि। त सही तरीक़ो ई आहे, जंहिंखे रात जो क़याम करणो आहे अने पाण मिणी के क़याम कयो खपे। अहिड़ा ॾींहं हथकी न अचींदा, अहिड़ियूं घड़ियूं ख़ुशनसीबे खे मिले थियूं। वितर बा जमात पढ़े जे बदिले
आख़िरी रात में पढ़े, रात जे आख़िरी हिस्से में, अने रात जो नफ़िल हिनखे मज़ा अची करे पढ़े पियो, अने जेतिरो जी चाहे एतिरो पढ़े। भाइयों रहियो घर नफ़िल पढ़े, वितर रात जी 6 रकात पढ़े, 6 में वितर पढ़े, सुम्हणी पुठियां तरावी पुठियां वितर न पढ़े। पूरो वितर कंहिं पढ़ लाथो पोइ नफ़िल पढ़ंदो, सही तरीक़ो ई आहे त वितर 6 रकात पढ़े, अने सुन्नत जे मुताबिक़ जेतिरो अमल हूंदो ईज क़ाबिल क़बूल थींदो। हालांकि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वितर पढ़ी अने 2 रकात वेठे वेठे नफ़िल पण अदा कयो हुयूं। सही तरीक़ो रात नफ़िल जेको पढ़णु चाहे ई वितर आख़िर में पढ़े, अने जंहिं वटां धप पाए जो कीन उथी आहे पोइ नफ़िल कीन पढ़ाबा, वितर पढ़ी पोइ सुम्हे। हिकिड़ी इबादत नफ़िल पढ़े, ॿई इबादत अक्सर क़ुरान मजीद पढ़ियल आहे मुस्लमान, अक्सर पर थिए ईअं तो क़ुरान पाण हाणे ओछो खोलियूं था। हिन रमज़ान में त क़ाइम ई क़ुरान पढ़ियो खपे, रमज़ान वग़ैरह क़ाइम ई तिलावत कई खपे। बरकत आहे क़ुरान जी तिलावत में, पण रमज़ान में कुरो करणो, कुरो ॿार मोबाइल व्हाट्सएप चांहि जी चुल्ह मथे वेही रहणो न, बल्कि क़ुरान मजीद जी तिलावत। अने मूं हिकिड़ियूं मस्जिद अहिड़ियूं ॾिठियूं आहिनि जंहिंमें पूरी जमात जी जमात हे क़ुरान पई पढ़े, क़ुरान पढ़े पई। पाण अहिड़ो थिए जे ही ज़िंदगीअ जा क़ीमती ॾींहं हिन खे ज नसीब थिया ई अने लाभ ॾियणो इन मस्जिदी भरियूं पियूं ऐं क़ुरान जूं तिलावतूं चालू कयूं। क़ुरान पढ़ंदा वञो, सम्झंदा वञो। क़ुरान से आराम से पढ़णु। ॿई इबादत थिए, पहिरीं इबादत नफ़िल, ॿई इबादत तिलावत क़ुरान मजीद जी क़िरात। टेई दुआ। हाणे दुआऊं त पाण खे एॾियूं अचे नथियूं, तव्हां बि भले राति जो मोड़ो जैर मौक़ो मिले मसो करे 2 रकातूं पढ़ी वरी हथ खड़ी दुनिया आख़िरत जी भलाई मंगो। क़ीमती टाइम आहे, मुमकिन आहे त हीअ क़द्र वारी राति होए ऐं पंहिंजी ज़बान मां जेकी ॿोल निकिरिया ही कामयाब थी वञे, आख़िरत सुधरी वञे। चौथो मुंदो, हाणे गोॾा ॾुखनि था, उथियाजे नथो, क़ुरान जी तिलावत न आहे। दुआ हिकिड़े 2 भेरा अखर घुरी लाथा त अलाह जो ज़िक्र कंदो रहो, अलाह जो ज़िक्र, सुभान अल्लाह वलहम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। हज़ारों भेरा रात जो चओ, लखे मरतबा चओ, ज़बान अल्लाह जे ज़िक्र में तर रख त सुबुह तुंहिंजो सॾु थिए जे हाणे रोज़ो रखी गिनो, सॾु थिए जे हाणे रोज़े जो टाइम पूरो थी वियो, अचो नमाज़ पढ़ो, हय्या अल सलाह हय्या अल फलाह। अल्लाह जो ज़िक्र, इबादत। अच्छा, हाणे हिकिड़ो इंसान आहे 4 ॻाल्हियुनि में न आहे, न ॿिए खे पहिरीं जी प्लान बनाए छॾियईं जे पाण जाॻंदासीं अॼु क़द्र वारी राति, न नफ़िल पढ़े थो, न तिलावत करे थो, न दुआ घुरे थो, न ज़िक्र करे थो, खाली मोबाइल। इन लाइ करे ई दर्द भरियो अने ॾुख भरियो टाइम अची वियो, कीअं हिनखे लाभ कीअं न थींदो, ई बदनसीब इंसान आहे। त बहितर इहा आहे जे कम से कम मोबाइल बंदि करे न पिंड जे आख़िरी भेरो थिए, ई जिन लाइ बहितर आहे जे इबादत नथी थिए, वरन इहे नाफ़रमानी में राति हिन जी गुज़रंदी, गुनाह जे कम में गुज़रंदी। कहिड़ो क़ीमती टाइम आयो आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन ॾह जे अंदरि ख़ुदि जाॻंदा हुआ न, पूरी फैमिलीअ खे जाॻाईंदा हुआ, उम्महातुल मोमिनीन खे जाॻाईंदा हुआ, कमर ॿधी लाहींदा हुआ, पेट ॿधी करे इबादत कंदा हुआ हिन राति जी। अने नबीअ जी त इबादत हुई आहे एॾी क़ीमती, नबीअ जी राति जी इबादत एतिरी हूंदी, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पग सुजी पवंदा हुआ, उभी पग सुजी पवंदा हुआ। तयार ॿ साहबी चयो त अलाह जा नबी, आंजा त अॻिला पुठिला गुनाह माफ़, अलाह एॾो अहसान कयो, न निमाज़ में आंजा पग सुजी पवंदा
एॾी निमाज़ पढ़ो था, फरमायो त अफला अकून अब्दुन शकूरा, छो आऊं अलाह जो शुक्रगुज़ार बानू न बणिजा। त हीअ शुक्रगुज़ारीअ जी सारी घड़ी आहे जंहिंमें अलाह खे पाण यादि कयूं। अने हिन राति जी क़दुरु क़ीमत कयूं। न का हीअ राति त अॻे आवे पई, अञा पण अचींदी पई, पाण खे लाभ कुरो जुड़ियो। मींहुं वसे थो, न कंहिं हुन मां पलर पाणी पीतो, न हुन पलर पाणीअ मां मुंहुं धोतो, न खेती कई, ऐं न हिन पलर पाणीअ जो गाह तंहिंजो कख को हिनखे लाभ मिलियो त हीउ पलर पाणी मींहुं वठो। मींहुं कहिड़े कम जो? हीअ क़दुर वारी राति अचे थी जे हिन मां पाण लाभ न ॾिनो, इबादत न कई, त कहिड़े कम जी? हीअ जागण अलॻि आहे, इबादत अलॻि आहे। जागण निंड था दड़ारा फिटायूं पिया, लट खड़ी माल चारियूं पिया। राति जो पाणी जो हैरत न आहे, ॾींहं जो वारो रहियो, पर राति जो पाणी जो वारो हुए त 8-8 कलाक पावड़े सां खेड़ूत उभो हुए थो पारे ते, पाणी वारे पियो कियारे दुरीअ ते। ड्राइवर सारी राति जागे पियो त पंहिंजे हड़ तां गाॾी मटे पई राति जो। जागण अलॻि आहे, जागे जो लाभ न आहे, इबादत जो लाभ आहे। जागे से जन्नत की न जुड़ंदी, इबादत करे से जन्नत जुड़ंदी। खाली निंद्र वञाए से क़दुर जी राति जो लाभ की न मिलंदो। इबादत कंदासूं, रुकू सजदा कंदासूं, गिड़गिड़ाईंदासूं, आजिज़ियूं इंकिसारियूं कंदासूं, त हिन क़दुर वारी राति जो पाण खे लाभ मिलंदो। हिन ॾह में हिकिड़ो अञा वॾो लाभ आहे, पर पाण ओछो लाभ गीड़ो आहे। उहो आहे एतकाफ़, जंहिंखे ॾौ चवनि था। एतकाफ़ आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। सहाबा इकराम आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक दौर में अने पुठियां पण एतकाफ़ वेठा। हता के उम्महातुल मोमिनीन औरतूं पण एतकाफ़ वेठियूं। उम्महातुल मोमिनीन पर मस्जिद में एतकाफ़ वेठियूं। जेको एतकाफ़ वेहे थो उहो दुनिया में माफ़ी आस कटिजी इबादत में लॻो पियो आहे, उनखे मुबारकबादी, उनखे त इहा राति मिले वारी आहे। जाए औरतुनि जो मसइलो अचे थो, औरतुनि ते अलाह कई आहे, कंसेशन ॾिनाई, रियायतूं ॾिनियूं आहिनि। औरत ते जुमो फ़र्ज़ु न आहे, औरत ते बाजमात नमाज फ़र्ज़ु न आहे। जुमे जो मतिलबु जुमे में न अची सघियूं त अॻे ई पढ़े, घर 5 वक़्त नमाज पंहिंजी मर्ज़ीअ सां प्यारे नबीअ जे तरीक़े मथे पढ़ाए। अमोक मख़सूस ॾींहं में नमाज समूरी माफ़ आहे, रोज़ो इन ते क़ज़ा आहे। इहा औरत लाइ त एतकाफ़ जो कुरो आहे। एतकाफ़ सिर्फ़ु मस्जिद जे अंदरि आहे। इहो तमामु साफ़ ऐं वाज़े मसइलो आहे। अॼु उम्मत जे अंदरि मिड़ी खां वधारे क़ुर्बानी आहे त औरतुनि जी आहे। सवेरो उथी करे सहरी यानी असूर जो इंतज़ाम रखणो, 1.5-2 कलाक फजर थी पहिरीं जागण, घर जो कमु, खेत्र खरे जो कमु, ॿार बच्चे जो कमु, पूरी घरेलू ज़िंदगी तंहिंजो कंट्रोल अने संभालणु अने रोज़ो रखणु, रोज़ो रखाइणु, इहा औरत जी वॾी क़ुर्बानी आहे। जो क़ुर्बानी आहे त हिन जो दर्जो पण ऊंचो आहे। हाणे एतकाफ़ जे कॾहिं केरु एॾी क़ुर्बानी ॾियण जे बावजूदि रखे थी त पछाड़ जे टाइम विच ई पुठियां हर रोज़ा तो इंसानु थकी रहे थो। इंसान जी फितरत आहे। पर इन थकावट जे बावजूदि ऐं मोमिन औरतूं ऐं मुस्लमान औरतूं इन खे आफ़रीन। हिकिड़े ॿारड़े जी अजराण
घरेलू ॿियो कम इन विच में रसोई तैयार करणी अने कायमी इहो वॾी क़ुर्बानी वॾो भोग आहे। इन मोमिन भाई खे जन्नत जी बशारत। पाण जेकॾहिं एतकाफ़ करणु चाहिए त घर इन जो एतकाफ़ कीअं न थींदो। नेक नियत मथे इन खे दर्जो अने अजर मिलंदो। मुस्लमानों, हे क़द्र वारी रात अचा आहे। क़ीमती राति ऐं 5 हिकिड़ी रात इबादत, ॿई रात भले ऐं आराम कयो, वरी इबादत, फिर आराम। आख़िरत जो वॾो ज़ख़ीरो आहे, आमाल सालिहा जो वॾो ज़ख़ीरो आहे, खज़ानो आहे, नेकीअ जो खज़ानो। इन मां मुंहुं पाके न मोड़ियो खपे। इन खज़ाने मां पूरो फ़ाइदो अने लाभ ॻीड़ो खपे। लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ शहर, 1000 महीने जी इबादत थी अफ़ज़ल अने ख़ैर वारी रात अचे पई। अचो निकी करे गिनो, अचो नियत करे गिनो, यकीन करे गिनो त इन रात में न नसाईंदासूं, न इहा रात दुनिया जे कंहिं फालतू कमे में वेंदी, बल्कि ऐं मौलाए करीम, ऐं रब्बुल आलमीन तुंहिंजी रिज़ा अने ख़ुशनुदी में इहा रात पाण गुज़ारणु चाहियूं था। इताहियो कयूं, ऐं अल्लाह असांखे तौफ़ीक़ ॾे त इन रात जो असीं लाभ गिनो। पर बेशक उन पाके इहा रात ता ॾेई ॾिने, अने खुली रात आहे। सांझी वॾा जले तुलू फजर सुधी रहमत ज रहमत वसे थी। जिब्रील अलैहिस्सलाम अने फ़रिश्ता अचनि था, अल्लाह जी इबादत वारा कमर कसे इन रात मां पूरो लाभ गिनंदा। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।